नाज़रीन मलीर में ख़बर शामिल कंदासीं त बकरा पिड़ी वेझो गवर्नमेंट बॉयज़ सिंधी प्राइमरी स्कूल गरीबाबाद में बरसाती पानी निकाल न थियो आहे। स्कूल में पोलिंग स्टेशन कायम कई वई पर पानी निकाल न थी सघियो। इंतजामिया को भी तहरुक नाहे वरितो। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन मलीर में बकरा पिड़ी वेझो गवर्नमेंट बॉयज़ सिंधी प्राइमरी स्कूल गरीबाबाद में बरसाती पानी निकाल न थियो आहे। स्कूल में पोलिंग स्टेशन कायम कई वई आहे पर पानी निकाल न थी सघियो आहे। इंतजामिया को भी तहरुक न वरितो आहे। इलेक्शन में बाक़ी कुछ ही ॾींहं रहिजी विया आहिनि पर इंतजामिया गुज़िरियल ॾींहं खां पानी निकाल करण जे लाइ को भी तहरुक नाहे वरितो। अवांखे आगाह कयो पिया नाज़रीन मलीर में बकरा पिड़ी वेझो गवर्नमेंट बॉयज़ सिंधी प्राइमरी स्कूल गरीबाबाद में बरसाती पानी निकाल न थियो आहे। स्कूल में पोलिंग स्टेशन कायम कई वई आहे पर पानी निकाल न थी सघियो आहे। इंतजामिया को भी तहरुक नाहे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। वहीद मुराद सियाल असांखे जॉइन कयो आहे। वहीद छा तफ़सील आहिनि? पानी निकाल न थियो आहे, चूंडुनि में बाक़ी 2 खां 3 ॾींहं वञी बचिया आहिनि। जी वक्त बिल्कुल मलीर जे बकरा पिड़ी भरिसां गवर्नमेंट बॉयज़ सिंधी प्राइमरी स्कूल है जिते पोलिंग पिण कायम कई वई आहिनि। सरकारी स्कूल में बरसाती पानी बीठल है। 4 कमरा आहिनि स्कूल में जंहिंमें पोलिंग स्टेशन जो अमलो जीअं ई उते दौरे दौरान पहुतो आहे त हीउ सॼो पानी स्कूल में बीठल है। जंहिंमें किताब पिण जेको आहे शागिर्दनि जा उहे बुॾल आहिनि। अलमारी आहे स्कूल में जंहिंमें जेको आहे रिकॉर्ड हलंदो आहे स्कूल में उहो जेके उते उहो रिकॉर्ड पिण ख़राब थी वियो आहे। पोलिंग अमले दावूं कयूं आहिनि जेका मलीर म्यूनिसिपल टाउन कारपोरेशन जेका इंतजामिया आहे ऐं यूसी इंतजामिया हिन वक़्तु ई उते न पहुची आहे। उन्हनि ते हुते असां अमले खे ॿुधायो बि आहे, आगाह ॾिनो आहे, गुज़िरियल ॾींहुं आगाह कयोसीं त हिते पाणी बीठल आहे। असां जीअं ई पोलिंग जे लाइ तयारी करण आयासीं त सॼो स्कूल ॿुधल आहे। उन्हनि DRO जेको डिस्ट्रिक्ट इलेक्शन DRO आहे ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर आहे उन खां फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त गरीबाबाद जे स्कूल मां पाणी कढी जेको आहे हिन खे पोलिंग जे लाइ जेको आहे उनजे लाइ बणायो वञे। जी वॾी महिरबानी वहीद मुराद सियाल तफ़सील ॾियण जे लाइ।